अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका अॼु किस्त अचण वारी आहे राति उन जी पूरी हिकिड़ी ज़बरदस्त मालूमात ॾींदा हलूं तव्हां खां। इहा मालूमात मतां मिस थी वञे दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, जेका हाणे किस्त अचण वारी आहे हितां ॾिसंदो त मीर खे जेको आहे मूंसां वरी मञाइण जी कोशिशि कंदो। तूं पंहिंजी मतिलबु ठाह कर भावल सां, मां तव्हांजो ठाह करायां। अगरि हू संग चटी घुरे था तूं संग ॾींदे। हिते मीर मना करे छॾींदो ऐं मीर इहा बि ॻाल्हि कंदो त पहिरियां ॾियां संग चटी, लेकिन हाणे उहा अगवा करे आहिनि। हाणे इन वक़्तु कमीनी सां मुंहिंजी जेको आहे भेण जो अगवा कराए उहो निकाह करायो वेंदो ऐं भावल इन शइ ते जेको आहे ज़ाहिर मतिलबु तयारु थी वेंदो, लेकिन इहो मां कॾहिं कोन कंदुसि। ऐं अहिड़े हिसाब सां राणी बि हाणे पंहिंजे पीउ जे मथां ज़ोर रखंदी तूं मीर सां ठाह कर। लेकिन वक़्तु शैतान जॾहिं उन कुल्हे ते वेठो आहे त कॾहिं बि हू इहो न चाहींदो त हीउ ठाह थी वञे। अहिड़े हिसाब सां दोस्तों इन्हनि जी कोशिशि लगातार हलंदी रहंदी। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां दोस्तों, हाणे शेर अली जी जेका एंट्री थी आहे त इहो हिकु ड्रामे ते अलॻि असरु रखंदी। जीअं पंहिंजा परावा में शेर अली बाद में यानी असद कुरैशी बाद में एंट्री आई हुई, हाणे हिते बि लॻभॻि उन जहिड़ो किरदारु मिलंदो जुलंदो किरदारु असद कुरैशी जो तकरार ड्रामे में ॾिनो वियो आहे। उअं ई साॻियो ई लॻे थो पियो। जे तव्हां पंहिंजा परावा ड्रामो ॾिठो हूंदो त तव्हांखे थोरो घणो असद कुरैशी जी जेका करैक्टर मिलियो अदाकारी उहा यादि हूंदी। हिते बि ईअं ई लॻी रहियो आहे। ऐं मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायो त असद कुरैशी चोर हूंदो इन फिल्म ड्रामे में। तकरार में चोरनि जो यार पथारीदार ऐं सिजावल वांगुरु मिलंदो जुलंदो उनजो किरदारु हूंदो। सिजावल ऐं नवाब खान ॿई दुश्मन आहिनि। पहिरियों सिजावल खे टारगेट कंदो, पोइ नवाब खान निफिरंदो, लेकिन नवाब खान हथड़ो फेरींदो ऐं ॻाल्हाइण जो मिठो आहे ऐं अंदरूनी विढ़ंदो रहंदो। इहा सॼी कहाणी मां तव्हांखे ॿुधाए चुका दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।